हाणे अॼु 12 रबीउल अव्वल जे भलारे महीने में सरवरे काइनात महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशीअ में सभई ॻोठनि जे माण्हुनि ऐं शहर जे माण्हुनि महबूब जे अचण जो जश्न मल्हायो ऐं मिठाइयूं विरहायूं ऐं बशीर पधर वारी चौक खां वठी सॼे शहर में झूमी नची महबूब जे अचण जा नारा लॻाया ऐं दुरूदो सलात बुलंद आवाज़ सां पढ़िया विया ऐं हज़ारे माण्हुनि रैलीअ में हलण जी सादत माणनि ऐं रैलीअ खे ख़िताब कंदे मौलाना मुनव्वर अली चांग ॿुधायो त क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला फ़रमायो आहे त असां पंहिंजो महबूब मर्मी जहाननि लाइ रहमत लिल आलमीन करे मोकिलियो आहे ऐं जेकॾहिं मां पंहिंजो महबूब पैदा न कयां हा त काइनात पैदा न कयां हा। अहिड़ीअ तरह मौलाना सैयद अज़हर अली शाह साहब ख़िताब कंदे चयो त असीं जेके बि इंसान या वरी हैवान हिन काइनात में रहनि था सभ ते मदीने वारे घोट जी छांव आहे। उन मौक़े ते कारी माजिद अली भुट्टे साहब जिन ख़िताब कंदे चयो त अल्लाह पाक जो ख़ासि मज़हर महबूब करीम जी ज़ात मुबारक आहे ऐं असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असां महबूब करीम जा उम्मती आहियूं ऐं उहो असांखे वॾो एज़ाज़ आहे ऐं काफ़ी तादाद में आयल नात ख़ाननि नातूं पढ़ियूं। अहिड़ीअ तरह 12 रबीउल अव्वल जे ॾिहाड़े वारे रैली बशीर पधरे वारी चौक खां थींदा पूरे शहर में नचंदा कुॾंदा मस्जिद अक्सा खां मेहराब मस्जिद ख़लीफ़ा मुहल्ले खां थींदो मदनी मस्जिद पहुता जिथे ॿियनि इल्माइनि ख़िताब कयो ऐं बाद में लंगर बि तक़सीम कयो वियो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नौशेरो फिरोज़ कश्मीर अहमद न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।